मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं कुर्बानी सिर्फ़ु घर जे हिकु फ़र्द जेको वॾो आहे उन ते ज़रूरी आहे? अगरि साहिब निसाब घर जा ॿिया बि बंदा हुजनि त छा उन्हनि ते अलॻि कुर्बानी लाज़िम थींदी? इन जे बारे में ज़रूरु आगाह कंदा। हिकिड़ी ॻाल्हि तमामु साथी पंहिंजे इल्म में रखनि, असां छा कंदा आहियूं, जेकॾहिं को मालदार पार्टी आहे पोइ असां छा चवंदा आहियूं त यार हाणे असांजो पीउ जेको आहे न, पीउ इहो बसि हाणे ज़िबई कराई, इहो ज़िबई कराई। त वालिद साहब घर में वॾो आहे न, त हाणे सभ खां पहिरियां इहो त ज़िबई कराईंदो जेकॾहिं मालदार आहे। जेकॾहिं मालदार वालिद साहब आहे त उन जे मथां त लाज़िम फ़र्ज़ु थी चुको आहे। पर बाज़ औक़ात ईअं हूंदा आहिनि त पुट बि पैसे में ठाउक हूंदा आहिनि। साईं पुटनि खे बि अलॻि अलॻि पैसो हूंदो आहे। हालांकि वालिद साहब खे त पैसो आहे, उन त ज़िब कई आहे, पर हाणे घणा मां नौजवान चवंदा साईं बसि हाणे असांजे वालिद साहब ज़िब कई त हाणे असां छो कई। जेकॾहिं अगरि घर में कोई बि अहिड़ो बंदो मर्द आहे या औरत आहे, उनखे ज़ाती पंहिंजी एतिरी मिल्कियत आहे जो उहा निसाब ते पहुचे पई। निसाब केतिरो आहे? 52.5 तोला चांदी जेतिरा जेकॾहिं पैसा कंहिं बि घर में नौजवान वटि पिया आहिनि, कंहिं औरत वटि पिया आहिनि, जेकॾहिं पीउ ज़िबई कई आहे, उज़ई कई आहे, उहा त उन जी अदा थी वेंदी। पर तव्हां नौजवाननि जे मथां जेकॾहिं एतिरी रक़म आहे न, तव्हांजे मथां बि लाज़मी फ़र्ज़ु आहे। हे ॻाल्हि साईं लॻे थो सम्झ में घटि आई आहे, सम्झ में आई साईं? साईं जेकॾहिं वालिद साहब घर जे अंदरि ज़िबई करे पियो, छाजे करे असां सम्झंदा आहियूं ज़िमेदारी इहो ई आहे। पर जेकॾहिं हाणे वालिद साहब खां बाद में पुट आहिनि, उन्हनि खे पंहिंजो कारोबारु आहे, उन्हनि खे पंहिंजो बिज़नेस आहे, उन्हनि खे पंहिंजो अलॻि अलॻि दुकानु आहे, हालांकि आहिनि घर में सभई गॾु, पर हाणे जेकॾहिं पुट खे अलॻि मिल्कियत आहे ऐं उहो पंहिंजो कारोबारु अलॻि करे थो, जेकॾहिं एतिरा पैसा 52.5 तोला जेतिरी चांदी जेतिरो रक़म एतिरा पैसा थी था वञनि, त हाणे न पुट ते अलॻि उज़ई लाज़मी थींदी। जेकॾहिं घर में घरवारी आहे, मर्द त जेको आहे हाणे ज़िबई कई आहे, पर माई खे पंहिंजा पैसा ठाउक पिया आहिनि, घर में सोन पियो अथसि, 7.5 तोला सोन पियो अथसि, या एतिरी माई वटि रक़म आहे जो 52.5 तोला ताईं चांदी जे ताईं रक़म एतिरी थी वञे, या एतिरी चांदी पई आहे, त हिन औरत जे मथां बि उज़ई लाज़मी आहे। हाणे इहा औरत ईअं न चए त मुंहिंजो मुड़ुसु आहे, उन ते ज़िबई कई आहे। मुड़ुसु जेकी ज़िबई कई आहे न, उन पंहिंजी मिल्कियत जे एतबार सां कई आहे। जेकी तुंहिंजी औरत जे घर में जेकी मिल्कियत पई आहे न, जेकी औरत जे पंहिंजो अमाउंट हूंदो आहे, पंहिंजी रक़म हूंदी आहे। बाज़ औरतूं बि पैसे वारियूं आहिनि न साईं, जंहिंखे पंहिंजो सोन हूंदो आहे, चांदी हूंदी आहे, त हिन औरतुनि जे मथां अलॻि जेको आहे ज़िबई लाज़मी थींदी। जेकॾहिं पुटु आहे, उनखे पंहिंजो कारोबार आहे, 3-4 लख रुपया जेब में पिया अथसि या अकाउंट में पिया अथसि, अबे ज़िब कई आहे, अबे जो सिस्टम लही वेंदो। हाणे पुट वटि जेके 3-4 लख रुपया पिया आहिनि, या अहिड़ी त 1.5 लख रुपया पियो आहे, त हाणे इहो पुटु अलॻि जेको आहे ज़िबई करे, जेकॾहिं इहो पुटु ज़िबई अलॻि न कंदो, इहो पुटु हिन जो थींदो गुनाहगार। छो त अलाह ताला उन्हनि खे हुकुम ॾिनो आहे, अलाह ताला उन्हनि खे हुकुम ॾिनो आहे जेके मालदार आहिनि, अमूमन चांदी जी रक़म चेक करायो। चांदी जी रक़म जेको आहे न, मार्केट खां पुछा करायो, चांदी जी रक़म साईं केतिरी आहे, उनखे नोट कयो। 3000 रुपया चांदी जी रक़म आहे न, 3000 ते लिखो, पोइ हाणोसि हिन खे ज़रब कयो 52.5 तोलनि सां। हाणे अची करे सिधी रक़म पास थी करे साम्हूं तव्हांजी बीहंदी। केतिरी रक़म बीहे थी? लखो रुपया बीहे थी, या 1,10,000 थी बीहे, 1,15,000 थी बीहे, त उहा ॾिसो जेकॾहिं 1,15,000 रक़म बीहे थी, ऐं मां वटि रक़म घर में पई आहे 1,20,000, कंहिंजो को कर्ज़ु न आहे। जेकॾहिं कर्ज़ु आहे न, उहो कर्ज़ु बि वरी शार्ट करिणो आहे। अगरि कंहिं माण्हू खे कर्ज़ु बाद में ॾियणो आहे, उहो कर्ज़ु बि कटणो आहे। इन कर्ज़ जे बावजूदि जेकॾहिं रक़म इन निसाब ते पहुची वई आहे, जेतिरा घर में माण्हुनि वटि एतिरी अलॻि अलॻि रक़म आहे, उन जे मथां अलॻि अलॻि जेको आहे क़ुर्बानी लाज़िम थींदी। इंशाअल्लाह साईं सम्झ में ॻाल्हि अची वई न? अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए।